चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा चयो आहे त पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार एटमी मुल्क आहे। न्यूक्लियर प्रोग्राम ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। जनरल नदीम रज़ा चयो आहे त क़ौमी स्ट्रेटेजिक प्रोग्राम ते बेबुनियाद ऐं गैर ज़रूरी तबसरनि खां पासो कयो वञे। डिप्टी चेयरमैन नेशनल कमांड अथॉरिटी जनरल नदीम रज़ा नेशनल यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी निस्ट में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ पॉलिसी तहत इलाइक़ाई अवाम ऐं सिक्योरिटी बाबति सेमिनार खे ख़िताब कयो। जनरल नदीम चयो आहे पाकिस्तान जी एटमी सलाहियत मादरे वतन जे दिफ़ा ऐं सालमियत लाइ आहे। जनरल नदीम चयो आहे न्यूक्लियर मुल्कनि में रुगो नेशनल कमांड अथॉरिटी स्ट्रेटेजिक प्रोग्राम ते तबसरे जी मजाज आहे। जनरल नदीम रज़ा चयो आहे पाकिस्तान ज़िम्मेवार ऐं पुरएतमाद न्यूक्लियर पावर ऐं एटमी प्रोग्राम खे अवाम ऐं समूरनि सियासी पार्टियुनि जी हिमायत हासिल आहे। सिविल ऐं मिलिट्री क़यादत हिन स्ट्रेटेजिक प्रोग्राम आॾो शींहं जी भित जियां बीठल आहे। जनरल नदीम रज़ा चयो आहे पाकिस्तान जी पॉलिसी फुल स्पेक्ट्रम डिटेंस आहे जेका क़ाबिल एतमाद एटमी सहकार जे दायरा कार में आहे। इलेक्शन कमीशन सियासी पार्टियुनि जा तकबंदियुनि ते एतराज़ रद्द करे छॾिया आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी उमर हमीद चयो आहे त इलेक्शन कमीशन हिकु आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे। हुन चयो त आज़ादाणे ऐं शफ़ाफ़ नमूने चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। उमर हमीद चयो सूबाई रीजनल ऐं ज़िले इलेक्शन कमीशन तकबंदियुनि जो कमु कंदी आहे। उमर हमीद सियासी पार्टियुनि जा तकबंदियुनि बाबति एतराज़ रद्द करे छॾिया। संदसि चवणु हो त चूंड फ़हिरिस्त जी तयारियुनि में समूरा इदारा इलेक्शन कमीशन जी मदद कनि था। अॻूणे घर वज़ीर शेख रशीद मुल्क में हलंदड़ साल चूंडूं थियण जो इशारो ॾेई छॾियो आहे। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त हुकूमत चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करे त ॻाल्हियूं थी सघनि थियूं। शेख रशीद चयो त चूंडनि जी तारीख़ ॾियण खां सवाइ इमरान खान कंहिं सां बि ॻाल्हियूं न कंदो। संदसि चवणु हो त बजट खां पोइ हुकूमत ख़िलाफ़ ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। हुन चयो त हू हिन साल थींदड़ चूंडूं ॾिसी रहिया आहिनि जॾहिं त हुकूमत वोटर लिस्ट ऐं तकबंदियुनि में मर्ज़ी मूजिबि तब्दीलियूं करे रही आहे। शेख रशीद चयो त मुल्क में हुकूमत नाले का शइ न आहे। पीउ पुट वफ़ाक़ ऐं हिकु सूबे ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। इम्पोर्टेड हुकूमत क़बूल न आहे। हुन वधीक चयो त पाकिस्तान खे ग्रे लिस्ट मां कढण लाइ समूरियूं कोशिशूं पीटीआई हुकूमत वरितियूं हुयूं। सुद समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे पीटीआई वारनि खे चूंडूं खपनि त क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ाऊं ॾियनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे पीटीआई वारा इलेक्शन जो मुतालबो कनि पिया पर इस्तीफ़ाऊं न पिया ॾियनि। हुन चयो त माफ़िया जा कीसा भरिया विया, अवाम जा कीसा ख़ाली कया विया आहिनि। ही 4 साल रुगो ॿियनि ते इल्ज़ाम मढ़ींदा रहिया। मरियम औरंगज़ेब चयो आहे त हीउ रुगो तोशाखाना जी घड़ी विकिरो करण जो मामिलो न आहे। 4 साल ज़ाती मफ़ाद लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाए वियो। वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त फरह गोगी हर मनसूबे, हर बदली ऐं मुक़ररी समेत हर शइ में इमरान खान ऐं बुशा बीबी लाइ पैसा मिलण में मसरूफ़ हुई। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी जी वो मज़म्मत करे थी। हुर्मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हर मुसलमान जो जान ऐं माल कुर्बान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जापान पाकिस्तान जे अहम मनसूबनि में मदद करे रहियो आहे। इस्लामाबाद में जापानी सीड़पकारनि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जापान पाकिस्तान जे वेझे दोस्त मुल्कनि मां आहे। हुन चयो त 90 वारे ॾहाके ताईं जापानी कंपनियुनि पाकिस्तान में कमु कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जापान पाकिस्तान जे मदद कंदड़ मुल्कनि मां हिकु आहे। संदसि चवणु हो त जापान सियासत खां मथां थी पाकिस्तान जी मदद कई आहे। जापान सां लाॻापा बहितर बणाया वेंदा। हुन चयो त मुल्की मैशियत जी मज़बूती लाइ कोशिशूं जारी आहिनि। जिक्र कंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बीजेपी अगवान पारां तौहीन आमीज़ बयान जी हू सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। समाजी वेबसाइट ते जारी कयल ट्वीट पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बीजेपी अगवाननि तौहीन आमीज़ बयान ते भारतीय सिफ़ारतकार खे परडेही ऑफिस तलब कयो। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो तौहीन आमीज़ बयान ते पाकिस्तान
भारत के सख्त पैगाम ॾिनो। हुन चयो त भारतीय हुकूमत खे तौहीन आमीज़ बयान जी मुज़म्मत करण सां गॾोगॾु ज़िम्मेवारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणे सज़ा ॾियणु घुरिजे। हिते ज़िक्र कंदासीं पाक फौज पारां भारत में बीजेपी अॻवान जी तौहीन आमीज़ बयान जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वई आहे। DGISPR चयो आहे त अहिड़े क़िस्म जे बयाननि सां मुसलमाननि जी दिलि आज़ारी थिए थी। ISPR मूजिबि पाक फौज पारां बीजेपी जे तौहीन आमीज़ बयाननि जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वई आहे। DGISPR जो चवणु हो त भारतीय अॻवाननि जा चिड़ ॾियारींदड़ बयान इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ आहिनि। अॻूणे परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त इमरान ख़ान खे गिरफ़्तार करणु सियासी बकवास आहे। संदसि गिरफ़्तारी ते सख़्त रद अमल साम्हूं ईंदो। इमरान ख़ान जी सदारत ते PTI जी कोर कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें केतिरा ई फ़ैसिला कया विया। इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त हू ॻाल्हियुनि वारे हक़ में आहिनि, पर जिन वटि मैंडेट हुजे उन सां ई ॻाल्हियूं थींदियूं। शहबाज शरीफ़ कहिड़े मुंहं सां ॻाल्हियुनि जी तजवीज़ ॾेई रहियो आहे। शाह महमूद कुरैशी चयो त पंजाब जी ज़मीनी चूंडनि में भरपूर हिसो वठंदासीं। मौजूदा हुकूमत अवामी मैंडेट नाहे। महांगाई सबबि क़ौम शहबाज शरीफ़ खां बेज़ार आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी भारत में बीजेपी अॻवाननि पारां तौहीन आमीज़ बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे चयो आहे त भारत जो हाणे सेक्युलर वारो चेहरो दुनिया आॾो बेनकाब थी चुको आहे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मोदी जी हुकूमत मुसलमाननि जे ख़िलाफ़ चिड़ ॾियारींदड़ बयान ॾेई दिलि आज़ारी कई आहे। हुन चयो त इंतिहा पसंद मोदी जे पैरोकारनि पारां मुसलमाननि खे हिरासत करणु सेक्युलर भारत जी नफ़ी आहे। आसिफ ज़रदारी चयो त पैगम्बर जे नाले ते गुस्ताखी करे हर मुसलमान जी दिलि आज़ारी कई वई आहे। हुन चयो त सफ़ारती सतह ते मोदी हुकूमत ख़िलाफ़ मुसलमान मुल्कनि जा एहतजाज तसली बख़्श आहिनि। मौसमियाती तब्दीली वारी वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर शेरी रहमान बीजेपी अॻवान जे तौहीन आमीज़ बयान जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे चयो आहे त भारत खे मुसलमाननि जी दिलि आज़ारी ते माफ़ी घुरणु घुरिजे। पंहिंजे जारी कयल बयान में सेनेटर शेरी रहमान चयो आहे त बीजेपी अॻवाननि जे तौहीन आमीज़ बयान सां सॼी दुनिया में रहंदड़ मुसलमाननि जी दिलि आज़ारी थी आहे। शेरी रहमान चयो तौहीन आमीज़ बयान सां न रुगो भारत पर सॼी दुनिया में मुसलमाननि जा जज़्बात मजरूह थिया आहिनि। हुन चयो त मोदी हुकूमत हिसास मज़हबी मामलनि ते अवाम में नफ़रतूं पखेड़े रही आहे। भारतीय इंतिहा पसंदी दुनिया लाइ ख़तरो बणिजी चुकी आहे। शेरी रहमान चयो त रुगो बीजेपी अॻवाननि जी मेंबरशिप मुअतल करणु काफ़ी न आहे। मोदी हुकूमत खे सॼी दुनिया जे मुसलमाननि खां बाज़ाब्ता माफ़ी वठणु घुरिजे। हाणे ज़िक्र कंदासीं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां। MQM जे 8 रुकनी वफ़द मुलाक़ात करे सिंध हुकूमत में शमूलियत, कराची में मेयरशिप ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। कंवर नवीद जमील जी अॻवानी में आयल MQM जे वफ़द में अमीन अल हक़, फैसल सब्ज़वारी, मोहम्मद हुसैन ख्वाजा इज़हार, जावेद हनीफ, हामिद नज़र शामिल आहिनि। वॾे वज़ीर सां सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सईद गनी, इम्तियाज़ शेख, शर्जील इनाम मेमण, ॼाम खान शोरो ऐं मुर्तज़ा वाहब शामिल आहिनि। ज़रीन जो चवणु आहे त MQM वफ़द सां सिंध हुकूमत में शमूलियत, एडमिनिस्ट्रेटर कराची ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। मौजूदा बहराननि मां कीअं छुटकारो हासिल कजे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सलाह मशवरे लाइ मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात जो फ़ैसिलो करे वरितो आहे। मुल्की सूरतहाल ते वज़ीर आज़म मौलाना खे डिनर जी दावत ॾिनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान खे अॼु राति जे मानी जी दावत ॾेई छॾी आहे। ज़रीन मूजिबि वज़ीर आज़म ऐं मौलाना फज़ल रहमान विच में नवे क्लाई में पिणु मुलाक़ात थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौलाना फज़ल रहमान सां सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते सलाह मशवरो कंदो। ज़रीन जो चवणु आहे त ॿई अॻवान नेब चेयरमैन जी मुक़ररी समेत अहम मामलनि ते सलाह मशवरा कंदा। ज़रीन जो चवणु आहे त मौलाना फज़ल रहमान वज़ीर आज़म खे महांगाई जे ख़ात्मे लाइ तजवीज़ूं पिणु ॾींदो।
पीटीआई अॻवान बाबर रहमान चयो आहे त इमरान ख़ान खे सिक्योरिटी ख़दशनि बाबति हुकूमत खे ख़त लिखियो हो। शहबाज़ गिल जे नाले सां लिखियल ख़त जो हेल ताईं को जवाब न आयो। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे बाबर रहमान चयो त इमरान ख़ान खे सिक्योरिटी थ्रेट्स बाबति वधीक शाहिदियूं मिलियूं आहिनि। हुकूमत जलसा ऐं जुलूस करण वारो आईनी हक़ नथी खसे सघे। हुन चयो त पीटीआई मौजूदा हुकूमत खे कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदी। संदसि चवणु हो त पीटीआई MNS इस्तीफ़ा ॾेई चुका आहिनि। हाणे को बि पार्लियामेंट में न वेंदो। हुक्मरान हाणे इस्तीफ़ा जी रांदि खेॾी रहिया आहिनि। सिंध हाई कोर्ट पंजाब में बाज़ियाब थियल दुआ ज़ोहरा जी ॼमार मालूम करण लाइ खेसि तबी मुआयनो करण जो हुकुम ॾींदे नारी के शेल्टर होम मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट दुआ ज़ोहरा केस जी ॿुधणी दौरान दुआ ऐं संदसि मुड़ुस ज़हीर खे सख़्त सिक्योरिटी में सिंध हाई कोर्ट में पेश कयो। दुआ ज़ोहरा जा वालिदीन भी अदालत में मौजूद हुआ। वालिदीन पंहिंजी धीअ सां मिलण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई, जंहिं ते पुलिस मिलण जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। एडवोकेट जनरल सिंध अदालत खे ॿुधा त दुआ ज़ोहरा अदालत जे हुक्म ते पेश थी आहे, जंहिं ते जस्टिस जुनैद गफ़ार पुछाणो कयो त केस 10 जून ते इल्तवा में आहे, तव्हां अॼु छो आया आहियो। जंहिं ते एडवोकेट जनरल सिंध चयो त अदालत जो हुकुम हो दुआ ज़ोहरा जी बाज़ियाबी खेस अदालत में पेश कयो आहे। दुआ ज़ोहरा अदालत में पंहिंजो बयान कलमबंद कराए छॾियो। दुआ ज़ोहरा जे बयान मूजिबि संदसि उमिरि 18 साल आहे। खेस कंहिं बि अगवा न कयो आहे। हू पंहिंजी मर्ज़ीअ सां वई हुई। ज़हीर सांस कंहिं बि क़िस्म जी ज़्यादती न कई आहे। हू ज़हीर सां गॾु वञणु चाहे थी। वालिदीन जो चवणु हो त दुआ जी उमिरि एतिरी न आहे। खेसि मुसलसल तौर दबाव में रखियो वियो। संदसि अखियूं सुॼियल आहिनि। अदालत छोकिरी जी ॼमार मालूम करण जे लाइ तिबी मामले जो हुकुम ॾींदे खेसि शेल्टर होम मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूअ कोरोना वैक्सीन जे बूस्टर डोज जो 3 मरहलो शुरू करण जी हिदायत करे छॾी आहे। सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जो चवणु आहे त 3 मरहले में बूस्टर डोज लाइ कोरोना वैक्सीन घर घर लॻाई वेंदी। हुन चयो त बूस्टर डोज मुहिम 6 जून खां 19 जून 2022 ताईं जारी रहंदी। बूस्टर डोज जे 3 मरहले में 80 लख माण्हुनि खे वैक्सीन कई वेंदी। सूबाई वज़ीर चयो त सिंध में हिन वक़्त ताईं 3 करोड़ 36 लख माण्हुनि जी वैक्सीनेशन जा 2 डोज मुकमल थी चुका आहिनि। अज़रा पेचूअ चयो आहे त हिन वक़्त ताईं सिंध में 7% माण्हुनि खे बूस्टर डोज ॾिनो वियो आहे। सिंध में पानी की सख्त खोट खिलाफ रेती, मोरो, मुरीद शाख, सखर, दादू, मदहजी, लाड़काणू, बदीन, हैदराबाद समेत सिंध के नंढन तोड़े वडन शहरन में आबादकारन पारा एहतजाजी मुज़ाहरा करे पानी की बहाली जो मुतालबो किया वियो। इतला मूजिब सिंध में पानी की खोट बरकरार है, जडे त घोटकी फीडर में निकंदड़ सियड़वार, रेती माइनर, नली माइनर समेत मुख्तलिफ वाहन में पानी की फराहमी बंद होने करे फसल तबाह थियन लगा। रेती के आबादकारन बुधा तो घोटकी फीडर में निकंदड़ वाह, सियड़वाह, रेती माइनर, नली वाह में पानी फराहमी बंद होने करे संदन फसल सुकी सड़ी विया आहिनि। आबादकारन जो चवणु हो त संदन गुज़र सफ़र ज़राए ते बदलाए पानी बंद करे संदन कोटबंद के बदहाली में धिकियो पियो वञे। हुननि चयो त रेती माइनर, नरली माइनिंग समेत पुछड़ी जे आबादकारन ताईं पानी न पहुचण करे गरीब माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। उन आपाशी खाते समेत आला अख्तियारनि खां मुतालबो कयो त पानी जी बहाली खे यकीनी बणाए वञे, जीअं फसल पोखे पंहिंजा कुटुंब बदहाली खां बचाए सघनि। उन मौके ते अवामी तहरीक, जमियत उलमा इस्लाम ऐं ॿियनि क़ौमपरस्त अॻवाननि 8 तारीख़ ते DC घोटकी आफिस आॾो धरणो हणण वारे ऐलान जी हिमायत कई आहे। होॾां मुरीद शाख नुमाइंदे मूजिब कुडरू बैराज में हिन वक़्त 60% पानी घटि आहे। कंट्रोल रूम घोटकी फीडर खां निकंदड़ केतिरनि ई शाखनि में बि पानी न पहुतो आहे। मुरीद शाख जे आबादकारनि जो चवणु आहे त शाखनि में पानी न हुअण सबबि फुटियनि जो फसल बि पोखे न सघिया आहियूं, जंहिं सबबि ईंदड़ वक़्त में सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण जो ख़दशो आहे। हुननि वॾे वज़ीर समेत लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त शाखनि में पानी जी बहाली खे यकीनी बणाए वञे, जीअं हू संदन बचा बुख ऐं बदहालीअ खां बची सघनि। ॿिए तरफ़ मोरे में जीअं सिंध महाज़ जे सॾ ते पानी जी खोट, महांगाई ऐं ॿिया बुनियादी मसइला हल न थियण ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब आॾो 24 कलाकनि वारी बुख हड़ताल जारी रही। जिसम अॻवान इरफान डाहरी, अबरार मेमन, वकार कलोड़ो ऐं ॿियनि ॿुधायो त सिंध जे पानी ते पंजाब जे कब्ज़े सबबि सिंधी माण्हू सख़्त परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। हुननि चयो त महांगाई सबबि सिंध जो मिसकीन माण्हू खाद्य खुराक जूं शयूं ख़रीद करण खां लाचार थी वियो आहे। संदन बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हुननि आला अख्तियारनि खां मुतालबो कयो त सिंध में पानी जी खोट ऐं महांगाई समेत हर बुनियादी मसइला हल कराए
ग़रीब अवाम खे बुख ऐं बदहालीअ खां बचायो वञे। ओॾां नसीराबाद शहर जे समूरनि पाड़नि में मिठे पाणी जी हथरादु खोट ख़िलाफ़ काठिया मोहल्ला नौजवान इताद पारां एहतजाज करे पब्लिक हेल्थ ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो। अॻवाननि आसिफ अली काठियो, सूफ़ी गफ़ार चना ऐं ॿियनि चयो त पाणी जी खोट सबबि रहवासी सख़्तु परेशान आहिनि, जंहिं बाबति लाॻापियल इख़्तियारनि पारां जोगा क़दम न पिया खया वञनि। हुननि आला इख़्तियारनि खां मिठे पाणी जी फौरी बहाली खे यकीनी बणाइण जो मुतालबो कयो आहे।